Samudi ko sang gundar gadang सिंध जे लोक अदब खां वठी जदीद शाइरीअ ताईं बेनता ख़ूबसूरत नक़ादी ऐं ख़ूबसूरती वारी अखि रखंदड़ आहे साईं ताज, जंहिंजे नाले खणण साईं सच आहे त मुंहिंजे लाइ मां हुनजो अदना शागिर्द सुठो दोस्त बि आहियां। साईं ताज खे मां गुज़ारिश कंदुसि त उहो अचनि। डॉक्टर नबीश खान बलूच साहिब जे ज़ात ते मुख़्तसरनि पंहिंजा कलमात पेश कनि। भली करे थियोम ही संग ॿारो चनसी वञी केच ॾिठोम पुछी लॻी उनजे। डॉक्टर अब्दुल गफ़ूर मेमून साहब, साईं कलंदर शाह लखियारी, मोहतरम इनाम शेख, खैर मोहम्मद बलूच, अरशद बलूच, आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ऐं ॿिया दोस्तो भेनरूं ऐं भाउरो। डॉक्टर नबी बख्श बलूच ते ॻाल्हाइण सिज खे ॾीओ ॾेखारण जे बराबरि आहे। डॉक्टर साहब जे सिलसिले में लिखियो वियो आहे त हू नामवर आलिम आहे, अदीब आहे, लतीफ़ शनास आहे, लुग़त नवेस आहे ऐं लोक अदब जो पारखू आहे। पर आउं सम्झां थो त संदन ज़िंदगीअ जा पहलू अञा वसी आहिनि। पाण सिंध जी तारीख़ ते बि कमु कयो अथनि, सिंध जी तालीम ते जेका संदन PhD आहे, उनखां सवाइ पाण उस्ताद बि रहिया। त इहे संदन ज़िंदगीअ जा केतिरा पहलू आहिनि जिन ते असीं लिखी सघूं था। संदसि लुग़त नवेसीअ जी ॼाण ऐं उन हवाले में जामे लुग़ात खां वठी शाह लतीफ़ जी लुग़त रोशनीअ ताईं जेको संदन पोरियो आहे, या अब्दुर्रहीम वफ़ा अब्बासीअ जी लुग़त खां वठी ॿियनि लुग़तुनि ते जेको कमु आहे, या राशिद रोज़े धणीअ जी लुग़त जेका फ़ारसीअ में आहे, उन ऐं ॿियनि ते जेको संदन कमु आहे, उनजो जॾहिं असीं अहातो कयूं था त असांखे हैरत वठे थी। पाण अकेलो शख़्स इदारनि खां वॾो हो। इदारा जेतिरो कमु सालनि में नथा करे सघनि, डॉक्टर बलोच पंहिंजे ज़िंदगीअ में उनखां वधीक कमु कयो आहे। उन हवाले सां आउं सम्झां थो त असां जेतिरो बि उनखे ख़िराज तहसीन पेश कयूं उहो थोरो आहे। डॉक्टर नबी बख्श बलोच फाउंडेशन फ़ैसिलो कयो आहे त हिन साल 16 डिसंबर ते संदन जनम ॾींहं ते असां 100 साला संदन जशन मल्हाईंदासूं। उन सिलसिले में तयारियूं शुरू कयूं हुयूं आहिनि। इन सिलसिले में मुख़्तलिफ़ इदारनि खे असां गुज़ारिश कंदासूं, जीअं मोहम्मद इब्राहिम जोए जी 100 साला सालगिरह मल्हाइण वक़्तु असां मुख़्तलिफ़ इदारनि खे अपील कई ऐं उन्हनि डॉक्टर बलोच साहब जा किताब छपाया हुआ। अॼु जीअं त सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे पारां हीउ प्रोग्राम आहे, त आउं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे चेयरमैन खे गुज़ारिश कंदुसि त डॉक्टर बलोच साहब जी जामिया सिंधी लुग़त जो जेके 3 जुल्द पाण तरमीम करे हिन इदारे खां छपाया हूं, उहे हींअर नायाब थी विया आहिनि। उहे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी, ऐं सम्झां थो त उनजे उन साम्हूं इहो प्रोग्राम ज़रूरु आहे, पर असीं चऊं था त 16 डिसंबर खां अॻे इहे 3 जुल्द छपिजी अचणु खपनि। अहिड़े नमूने सां डॉक्टर बलोच साहब जी शाह जी लुग़त जेका रोशनीअ जे नाले सां शाया थियल आहे, उहा बि नायाब थी वई आहे। उन जूं बि कापियूं मार्केट में न आहिनि। उहे बि सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ खे घुरिजे त उहा डिसंबर ताईं उनखे छपराए। ऐं ॿिया जेके किताब डॉक्टर बलोच साहब जा हिन इदारे छपराया आहिनि, उहे उन में जेके नायाब थी चुका आहिनि, जीअं में सिंध जी मच्छी आहे या ॿिया किताब, उहे बि जेकॾहिं हीउ इदारो छपाईंदो त आउं सम्झां थो त हिन इदारे जे फ़र्ज़नि में बि इहा ॻाल्हि शामिलु आहे ऐं हिन इदारे जी साराह बि थींदी, छाकाणि त डॉक्टर नबी बख्श खान बलोच हिन इदारे जो बानी चेयरमैन आहे। जॾहिं हिन इदारे जो क़याम वजूद में आयो हो त उन लाइ जेको पहिरियों चेयरमैन मुक़ररु कयो हो डॉक्टर नबी बख्श खान बलोच हो, जंहिं हिन इदारे जा क़ाइदा ठाहिया, हिन इदारे जे मुलाज़िमनि जा स्टेचूज़ ठाहिया
ऐं हिन इदारे खे हलायो ऐं उन जा जेके बुनियाद हुन विधा, जेके कम तय कया, पोयनि चेयरमैननि उन्हनि कमनि खे सिर्फ़ु अॻिते वधाइण जी कोशिशि कई आहे, अञा उन जी तकमील रहियल आहे। त इन हवाले सां डॉक्टर नबी बख्श खान बलोच जो हिन इदारे ते कर्ज़ु आहे, जेको मूंखे पक आहे त हीउ इदारो ज़रूरु पूरो कंदो। डॉक्टर नबी बख्श खान बलोच जंहिं बि रुख में तहक़ीक़ कई आहे, उहा शाह लतीफ़ जे कलाम जी सहेड़ तरतीब हुजे, उन जे मुख़्तलिफ़ नुस्ख़नि जी एडिटिंग हुजे, उन जे मुस्तनद मतन तयारु करण जो मसइलो हुजे, या शाह जे शाइरीअ जी लुग़त हुजे, उन ते जेको संदन पोरियो आहे उहो आउं सम्झां थो त इदारनि ते मुहित आहे। अहिड़े नमूने सां सिंध जे तारीख़ जा जेके माख़ज़ अरबी ऐं फ़ारसीअ में आहिनि, उन्हनि मां जिन ते डॉक्टर नबी बख्श बलोच साहिबु हाशिया ऐं तहलीक़ात लिखिया आहिनि ऐं उहे तर्जुमो कराए जंहिं सुहिणे नमूने सां छपराया आहिनि, उहे बि हिकिड़ो तारीख़ जो रिकॉर्ड आहे। अहिड़े नमूने सां जॾहिं पाण मुख़्तलिफ़ इदारनि जे सरबराह जे हैसियत में जेको कमु कयो अथनि, मसलन जॾहिं पाण इस्लामाबाद हुआ त 100 अहम किताबनि जो हिकिड़ो प्रोजेक्ट संदन नज़र में हो, जंहिंजी इब्तिदा हू करे चुका हुआ। हिकु ॿ किताब पाण छपरायो, उहो प्रोजेक्ट रहियल आहे। त आउं सम्झां थो त उन प्रोजेक्ट जे रुख में बि असांखे कदम वधाइणु घुरिजे। डॉक्टर बलोच खे यादि करणु पाण खे यादि करणु आहे, छाकाणि त डॉक्टर बलोच यादगिरियुनि खां या यादि करण खां वॾो आहे। हुन जो पोरियो एतिरो आहे जो असां सॼी सिंध जा माण्हू गॾिजी उन जो जेको थोरो असीं अदा करे नथा सघूं। डॉक्टर नबी बख्श बलोच हमजहत शख़्सियत हो, हुन जे हर रुख ते तहक़ीक़ करणु खपे। आउं सम्झांदुसि त डॉक्टर बलोच जे नाले सां जेके इदारा क़ाइमु आहिनि ऐं जेका फाउंडेशन आहे, उहा डॉक्टर बलोच साहिब जे पोरे खे त शाये करे, पर जिन मैदाननि में जिन रुखनि में डॉक्टर बलोच साहिब कलम खयो आहे ऐं तहक़ीक़ कई आहे, उन्हनि रुखनि ते वधीक कमु थियणु खपे ऐं जेके आलिम ऐं मुहक़िक़ उन सिलसिले में तहक़ीक़ कनि, उनखे बि छपाइणु खपे। इहो बि असांखे डॉक्टर नबी बख्श खान बलोच खे यादि करण जो तरीक़ो आहे ऐं उनखे ख़िराज ॾियण जो हिकिड़ो फ़र्ज़ शनासीअ जो नमूनो आहे। महिरबानी। हीउ हुयो ताज हुयो जंहिंमां मां ॿोली सिखंदो आहियां। ऐं हाणे मां गुज़ारिश कंदुसि सिंध जे नामो असांजे दानेश्वर सिंधी क़ौम ऐं सिंध जी जोग्राफ़ी, जेका बि असांजी जेका पढ़ियल लिखियल सोसाइटी आहे, उन सॼी सोसाइटीअ खे नई सदीअ में नईं धाराउनि में मुंतक़िल करण जे लाइ ख़ूबसूरत ॾासू ॾस ॾींदड़ नक़ाद मुंहिंजो दोस्त इनाम शेख साहिब, मां गुज़ारिश कंदुसि साईं इनाम शेख साहिब खे त हू अचनि ऐं डॉक्टर नबी बख्श खान बलोच साहिब जे लाइ कुझु लफ़्ज़ ॻाल्हाए। साईं असांजा डॉक्टर अब्दुल गफ़ूर मेमन साहब, साईं करंदर शाह लकियारी, असांजे महरी साहब, साईं जी फैमिली सां ताल्लुक़ु रखंदड़ दोस्तो ताज, ॿिया काफ़ी दोस्त वेठा आहिनि। पहिरीं ॻाल्हि त मां सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे मुबारकबाद थो ॾियां त उन हिकिड़ो सुठो कमु कयो आहे। हिकिड़ो त पंहिंजे साबिक़ा चेयरमैन खे उन्हनि यादि कयो आहे, जेको उन्हनि जो फ़र्ज़ु बि आहे ऐं इल्मी हवाले सां उन्हनि ते कर्ज़ु बि आहे। ऐं जेके थोरा बि दोस्त गॾु थिया आहिनि, जेके बि गॾु थिया आहिनि, उन्हनि जी कमिटमेंट शो करे थी त हू डॉक्टर साहिब सां केतिरी मुहबत कनि था ऐं केतिरो डॉक्टर साहिब जे लाइ उन्हनि वटि रिगार्ड आहे। हिते काफ़ी दोस्तनि ॻाल्हियूं कयूं। डॉक्टर साहिब जो मां हिकिड़ो ख़िदमतगार ऐं उन सां लाॻापियल रहियो आहियां काफ़ी वरसो, ऐं उनखे मूंखे डॉक्टर साहिब खे वेझो खां ॾिसण जो मौक़ो बि मिलियो आहे, उनखे पढ़ण जो बि मौक़ो मिलियो आहे ऐं पंहिंजे दौर में हुन जे इल्मी मक़ाम खे एक्सप्लोर करण जो या सम्झण जी बि सआदत हासिलु थी आहे। ऐं मूंखे इहो चवंदे का बि हॿक नथी थिए त डॉक्टर साहिबु
बैन अल-अक़वामी सतह जो हिकिड़ो आलिम हो। मूंखे यादि आहे त मां जॾहिं हिकिड़ो डॉक्टर साहब ते मज़मून लिखियो हो या उन जे कंहिं किताब जो पब्लिशर जो नोट लिखियो हो त उन में जेका असां रवायती सिंधी ज़ुबान इस्तेमालु कंदा आहियूं, वॾो झूनो जोगी ऐं फलाणो ऐं मारवाड़ा ऐं सांगेड़ा टाइप हिकिड़ी ॿोली हुई। सो डॉक्टर साहब तमामु प्यारो माण्हू हो, मूंखे चई त शाम जो मूंखे फ़ोन कयईं, चई शाम जो पाण चांहि गॾिजी था पियूं। मां चई मां बिल्कुलु हाज़िरी ॾींदुसि। सो मूंखे चई तव्हांजा त लख थोरा जो तव्हां मूंखे हे मारवाड़ा सांगेड़ा बणाए छॾियो। हक़ीक़त इहा आहे त मां इहो न आहियां। मुंहिंजे लाइ तव्हां जेकॾहिं महिरबानी करे कॾहिं बि लिखो त स्कॉलर लिखंदा कयो, बसि स्कॉलर लफ़्ज़ मुंहिंजे लाइ काफ़ी आहे। ऐं ॿियूं जेके बि वाधारा ऐं इज़ाफ़ा आहिनि, इहे हाशिया जेके आहिनि से उहे मुंहिंजे नाले सां न लॻनि त सुठो आहे। इहा हिकिड़ी लर्निंग हुई। ऐं इहो हिकिड़ो दैट इज़ कॉल्ड जेंटलमैन्स एटीट्यूड, माना हिकिड़े मुहज़ब समाज जो माण्हू ईअं ई डील कंदो आहे। असां मां पहिरीं बि ॻाल्हि करे चुका आहियां त जेके मशरिक़ी समाज आहिनि या जेके ओरिएंटल सोसाइटीज़ आहिनि, उन्हनि जो अलमियो इहो आहे त असां शयुनि खे गेलींदा आहियूं। माना हूंदो बाग़ में कुझु कोन, पर बाग़ चांड्रो की रात में बाग़ जो सैर, को पखी कोन हूंदो, पोइ हुन ते अहिड़ी हिकिड़ी दास्तान नवीसी कबी जो इहा इन खे चइबी आहे ओरिएंटल एग्ज़ेजरेशन। अंग्रेज़ खां तव्हां पुछंदव त अंग्रेज़ तव्हांखे तुज़ ॿुधाईंदो ऐं नॉन कमिटेड हूंदो। माना ईअं न चवंदो त ख़ैर मोहम्मद लगारी बुरो आहे या सुठो माण्हू आहे, उहो चवंदो जीअं मूंखे ख़बर पई आहे उन मां बज़ाहिर ईअं थो लॻे त ख़ैर मोहम्मद लगारी ठीकु माण्हू हूंदो। माना हुनखे कॉम्प्लीमेंट बि ॾियो पर नॉन कमिटल रहियो। डॉक्टर साहब खे इहा आलमाना स्कॉलरली जेका अप्रोच हुई, उनजो उनखे वॾो माहिर हो ऐं वॾो सिंध में डॉक्टर साहब जंहिं दौर खे रिप्रेज़ेंट कयो या उन दौर खां अॻु में वॾा आलिम हुया, वॾा स्कॉलर हुआ, उनजा कंटेम्पररी बि वॾा हमअसर जेके आहे उहे बि वॾा आलिम हुआ। ऐं हिकिड़ो ॿारहाड़ीअ जो यतीम ॿारु, सादो सूदो माण्हू जंहिंजी ज़िंदगी स्कॉलरशिप्स ते पढ़ण में गुज़री, ऐं जेको हिकिड़ो ॻोठु जाफ़र ख़ान लगारीअ जे नंढड़े रिमोट हिकिड़ो सांगड़ अवल ई हिकिड़ो नज़रअंदाज़ कयल इलाइक़ो आहे, ऐं उन में बि हिकिड़ो नंढड़ो शदादपुर तालको, उनजो ॻोठु जाफ़र ख़ान लगारी, उतां हिकिड़ो ॿारु उथे ऐं हितां वञी काठियावाड़ में पढ़े, जूनागढ़ में पढ़े, जूनागढ़ खां पोइ पंहिंजो अलीगढ़ में हलियो वञे, अलीगढ़ खां पोइ अमेरिका पढ़णु वञे, अमेरिका खां पोइ दुनिया जे मुख़्तलिफ़ इदारनि में पढ़े, उते लेक्चर ॾिए। इहो सिर्फ़ु इन जे करे मुमकिन हो जो डॉक्टर साहब जेन्युइन माना में हिकिड़ो वॾो माण्हू हो। हाणे वॾे माण्हूअ जूं कहिड़ियूं सुञाणपूं आहिनि, ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ तहनि ते तमामु आसानीअ सां ऑपरेट कंदो आहे। माना हुनखे तव्हां हारीअ सां विहारींदव त हारी जहिड़ो थी वेंदो, जेकॾहिं आलिम सां विहारींदवसि त आलिम थी वेंदो, जेकॾहिं दुकानदार सां विहारींदवसि त उनजी ॻाल्हि उनजे लेवल ते लही ईंदो। माना आलिम जी हिकिड़ी, वॾे माण्हूअ जी हिकिड़ी वॾी निशानी इहा आहे त हुन में कम्यूनिकेशन गैप न हूंदो आहे। मां भुट्टो साहब खे अॼु असां छो यादि था कयूं, भुट्टो साहब वॾो माण्हू हो, वॾो माण्हू जी हिकिड़ी उन में बि निशानी इहा आहे त तव्हां बैन अक़वामी मुतहिदा में विहारींदोसि त उहा डिप्लोमेट्स वारी लैंग्वेज ॻाल्हाईंदो। वरी जेका असांजे लाड़काणे जी उत्तर जी सिंधी जेकॾहिं चिंद ॿुधणी आहे त उहा भुट्टे साहिब खां ॿुधो, ऐं वरी हारनि सां माखां छाखां खटां लतां, इहो सॼो भुट्टे साहिब जो डिक्शन आहे। त इहो पंहिंजे हमअसर दौर में बलोच साहब हिकिड़ो डिफरेंट क़िस्म जो स्कॉलर हो। हिकिड़ो त इहो मां तव्हांखे ॿुधायो, ॿी ख़ूबी हुनजी इहा ई, हुन जिदत ऐं रवायत जी जेका आहे उहा गॾप कई, उनखे सलाहियो। मिसाल तौर ते घणा माण्हू आहिनि जेके पंहिंजे ॻोठ खे यादि कनि, जीअं असांखे ख़ैर मोहम्मद ॿुधायो, मां पाण वियो आहियां डॉक्टर साहिब जेका मस्जिद ठाही आहे उहा ॾिसी आयो आहियां, ऐं हिकु हिकु रोड खे, हिकु हिकु घर खे, घर वासियुनि खे, घर भातियुनि ते जेका हिकिड़े इंसान तवजो ॾिनी आहे,
पंहिंजे औलाद ते ॾिनी आहे। अॼु हुनजी औलाद का UNO में वेठी आहे, का सफ़ीर आहे, का जेको आहे सो डॉक्टर आहे, को इंजीनियर आहे, को पंहिंजे पंहिंजे उन्हनि मक़ाम ठाहियो आहे पंहिंजे ज़िंदगीअ में। ऐं वरी हिकिड़ो हुनजे ज़ात जो पहलू हुयो त हुन में एज गैप न हूंदो। मिसाल तौर ते मुंहिंजी डॉक्टर साहिब सां कहिड़े हवाले सां भेट थी पई सघी, न मां इल्म में हुन सां इक्वल, न उमिरि में इक्वल, न फ़हम ऐं फ़रासत में इक्वल, पर मूंखे अरशद वेठो आहे त दोस्त करे छॾींदो। उहो इन जे करे जो डॉक्टर साहिबु नई जनरेशन खे, नवनि माण्हुनि खे अॻिते आणण में दिलचस्पी रखंदो। मां न, बेशुमार माण्हू आहिनि जिन सां हुनजो इहो रवैयो हूंदो, उन्हनि सां मिलंदो, उन्हनि वटि हलियो वेंदो ऐं उन्हनि खे बकअप कंदो, उन्हनि खे अॻिते वठी वेंदो। हाणे इहे बाक़ी हुनजे कमनि जी जेका तफ़सील आहे उहो त मां सम्झां थो त हिकिड़ो दौरु, हिकिड़ो टाइम खपे जो तव्हां ॿुधायो, तव्हांखे ॿुधाइजे। हैरत जी ॻाल्हि इहा आहे त डॉक्टर साहिब खे तव्हां ऑब्ज़र्व कयो त हुन सिंधी समाज जे कहिड़े पहलूअ ते न लिखियो आहे। यानी मौसीक़ी हुजे, लोक अदब हुजे, हिस्ट्री हुजे, लुग़त नवीसी हुजे, जेको बि माण्हू 20वीं सदीअ में जेको कुझु लिखी पिए सघियो, मां सम्झां थो डॉक्टर साहिबु जेके बि बहितर, जेके बि मयारी सिन्फ़ूं आहिनि, जेके बि ॻणप जो सिन्फ़ूं आहिनि सिंधी समाज में, उन्हनि सभिनी ते लिखियो। सबबु इहो हो जो सिंधी समाज जेन्युइन ऐं ओरिजिनल स्कॉलर्स खां महरूम हो। उन वटि तमामु घटि माण्हू आहे जेके कमु करे सघनि, जिन खे हिकु ई वक़्तु पंहिंजे रूट्स जी ऐं मॉडर्न अप्रोचिस जी हिकु जेतिरी ख़बर हुजे। ऐं जेके माण्हू हुया उन्हनि माण्हुनि जा पाण में एतिरा तज़ाद हुआ, टकराव हुआ, जो उहे हिक ॿिए खां गोए खणण जे चकर में हिक ॿिए खे जेको आहे सो छह ॾेई वेठा। ऐं इन सिलसिले में डॉक्टर साहिब सां छा छा थियो, मां मिसाल तौर ते उनजो हिकिड़ो, छो जो मां अदबी बोर्ड जो सेक्रेटरी रहियुसि, डॉक्टर साहिब जी डिक्शनरी जेका इहा सिंधी लुग़त आहे, जामिया सिंधी लुग़त, इहा डॉक्टर साहिबु 50s में वञी ठाही। ऐं वरी हुनखे एडिट करण जे लाइ 25-30 साल डॉक्टर साहिब खे बोर्ड जे इंतिज़ामिया हथु लाइणु न ॾिनो। उहो बार बार छापे, जिन में प्रूफनि जूं चुकूं हुजनि, जिन में ॿियूं ग़लतियूं हुजनि, उहे बार बार छापे। उन्हनि तां पैसा बि कमाइनि, उन्हनि तां महूरतूं बि थियनि, उन्हनि तां सदारतूं बि थियनि। जेको ओरिजिनल राइटर हो, जेको उनजो बानी मुबानी हो, उनखे इहो अख़्तियार न हो त इन लुग़त खे अचे ठीकु करे। मां जॾहिं आयुसि, मां हिनखे रिव्यू कयो, मां डॉक्टर साहिब खे गुज़ारिश कई, मां चयो हितां हिनखे बिल्कुलु एडिट बि कयो, मॉडर्न हिनखे कंप्यूटर में जे ज़रिए ठाहियूं था। डॉक्टर साहिब महिरबानी करे मंज़ूरु कई, असां हुनखे छपायो। मां हुनखे प्रोपोज़ कयो, छपायो मां न, स्कीम में रखियो। उन खां अॻु में अथॉरिटी वारनि खे ख़बर पई, उनजो चेयरमैन कुझु तंहिं दौर जो चेयरमैन क्रेडिट वठण में तमामु तकिड़ो हूंदो, उहो अलाए किथां उहा गॾु करे ऐं वञी डॉक्टर साहिब वटि पेश थियो ऐं 1.5 लख रुपए जो चेक बि खणी पहुतो त साईं तव्हां कमु कयो आहे, हाणे जेको आहे सो। डॉक्टर साहिबु चयो, हिकिड़ो त तव्हां मूंखां इजाज़त कोन वरिती आहे, ॿियो त मां कम जा कॾहिं पैसा ई कोन वरिता आहिनि। हाणे मूंखे ॿुधायो त असां वरितऊं था सभु झटूं हणंदा, अधी वधि किथां 10 रुपया मिलनि। हिकिड़ो माण्हू अॼु खां 15 साल पहिरियों, जेके 10 साल पहिरियों 1.5 लख रुपए जो चेक मोटाए ॾे, थैंक्स करे, ऐं चए त मुंहिंजे तरफ़ खां वापसि वञी इदारे में वियो। हलो, उहा छपी। वरी मुंहिंजे वञण खां पोइ उहा ई जेका लुग़त हुई, उन लुग़त खे जेका अथॉरिटीअ जीअं ई कंपोज़ कराई हुई, उहे ई प्रूफ, उहे ई बटर वठी वरी अदबी बोर्ड जे सेक्रेटरी छपराए छॾी। वरी हाणे उनखे ॿुधूं त वरी उन ते ॿियो हिकिड़ो जेको आहे सो को हिकिड़ी थी रहियो आहे ऑपरेशन क्लीनअप। मक़सदु उहा हिकिड़ी लुग़त आहे जेका 50s में कमु थियो आहे, उहा पई थी रुले हितां खां होॾे, होॾां खां होॾे, होॾां खां होॾे। ऐं क्रेडिट जंहिं माण्हूअ खे मिलणु खपे या जंहिं माण्हूअ जी राय खे अहमियत मिलणु खपे, उनखे असां राय कोन ॾिनी। एॾियूं खोड़ ज़्यादतियूं आहिनि जिन जो तफ़सील आहे जेके डॉक्टर साहिब सां थियूं। ऐं सिंध हिकिड़ो प्रोग्रेसिव ऐं नॉन प्रोग्रेसिव जे चकर में बि पंहिंजे आलमनि खे वॾियूं तकलीफ़ूं ॾिनियूं। असांखे इहो वञणु खपे त इल्मु जेको आहे उहो कॾहिं बि कंहिं ख़ासि कैंप जो न हूंदो आहे। इल्मु इंसान ज़ात जो गॾियल वरिसो हूंदो आहे, उन में केर बि कमु करे। रशीद अहमद लाशारी जेकॾहिं
कंहिं हिकिड़े राइट विंग जो हो त हिन जो मतिलबु हो त को आर्टिस्ट घटि हो छा, हू को फ़नकार या हिकिड़ो शाइर घटि हो छा? जॾहिं तव्हां शाइरनि खे या पंहिंजे अदब खे इन्हनि शयुनि में विराईंदो त तव्हां पूरी तरह सां इंसाफ़ न करे सघंदव। मां ईअं ई केतिरा असांजा तरक़ी पसंदि दोस्त आहिनि, उन्हनि बेशुम लाफ़ानी कमु कयो आहे। मिसाल तौर ते शेख साहिब जी शेख अयाज़ जो कमु आहे, उन कम खे को बि राइट विंग जो माण्हू इन करे रिजेक्ट कंदो छा त उन में क़दम क़दम ते हुजूम में रिंदा नज़र नज़र में शराब खाना जहिड़ी शाइरी थियल आहे। हुनजी आर्टिस्ट खे, फ़नकार खे, आलिम खे, स्कॉलर खे टोटलिटी में ॾिसबो आहे, उनजे हिकिड़े पहलू खे न ॾिसबो आहे। जीअं असां क़ुर शरीफ़ जूं आयतूं पंहिंजे मक़सद जे लाइ कोट कंदा आहियूं, पर जेकॾहिं उन पूरी आयत खे या पूरे सिपारे खे या पूरे जेको आहे सो दास्तान खे या किसे खे क़ुरानी किसे खे पढ़ियो वञे त शायदि उन में उनजा ॿिया एस्पेक्ट्स बि निकिरी ईंदा। शयुनि खे टोटलिटी में ॾिसबो आहे, शयुनि खे पार्शलिटी में न ॾिसबो आहे, ऐं इहो ई हिकिड़ो वॾो मयार आहे जंहिंजे ज़रिए सिंध में इल्म ऐं अदब जी कथ थियणु खपे। घणो कुझु असां ॻाल्हाए सघूं था। आख़िरी ॻाल्हि जंहिं डॉक्टर साहिब खे इहो सॼो कमु करण ते उत्साहियो, मां सम्झां थो उहा हुनजी सिंधी ॿोलीअ सां ग़ैर मशरूत मुहबत हुई। ऐं हिकिड़ो उहो मुहबत जो बि इश्क ऐं दीवानगीअ वारो हिकिड़ो मक़ाम हो। दोस्त उनजे फैमिली जा वेठा आहिनि त डॉक्टर साहिबु जॾहिं आख़िरी उमिरि में सही तरीक़े सां कुर्सीअ ते घणो वक़्तु न वेही सघंदो त हुन हिकिड़ी ख़ासि क़िस्म जी टेबल ठाराई जंहिं ते बि कमु कंदो। ऐं इहो इनखे हिकिड़ो जुनून चइबो आहे, ऑब्सेशन चइबो आहे। साइकेट्रिस्ट वटि वेंदो त उहो तव्हांखे ॿुधाईंदो त इहा बीमारी आहे, पर अदीबनि वॾो अदब तख़लीक़ इन्हनि बीमारीअ वारी कैफ़ियत में कयो आहे, ऑब्सेशन में कयो आहे। का शइ जुनून आहे जेको तव्हांजे ज़हन ते चढ़ी वञे। सो डॉक्टर साहिबु इहो ई सबबु आहे जो उन दौर में हाणे ॾिसो 56 में उनजी हिकिड़ी लोक अदब स्कीम थियणु छा खपे। हाणे डॉक्टर साहिब जे अचीवमेंट्स ते घणो कुझु ॻाल्हाए सघे थो, घणो कुझु चई सघिजे थो। उहो स्मिथसोनियन में हुजे या लोअर में हुजे या किथे बि फ्रांस में हुजे, इंग्लैंड में हुजे, जर्मनी में हुजे, हुन हमेशह इहा कोशिशि कई त सिंध जो जी पहिरीं त सुञाणप थिए, उन खां पोइ सिंध जी महानता खे तस्लीम कयो वञे ऐं उन जे लाइ अमली कमु थिए। डॉक्टर साहिबु पाण सॼी उमिरि जेको कमु कयो, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त मां सलाह इहा ॾींदुसि त डॉक्टर साहिब जी जेका लोक अदब स्कीम आहे उनखे ॿीहर शुरू कयो वञे ऐं हिकिड़ा न डॉक्टर साहिब जे तबियत मिज़ाज खे सम्झंदड़ आलमनि जे तरफ़ां हे जेको एनसाइक्लोपीडिया जो हिते असां आज़ाब कयो आहे, एनसाइक्लोपीडिया जहिड़ी शइ खे जेका असां मश्करी बणाए छॾियो आहे, सिंधियाना एनसाइक्लोपीडिया सिंधी जी थी ठहे। उन में बाबा तव्हांजो डेकार्ट ऐं ह्यूम ऐं बायरन ऐं कीट्स जो कहिड़ो तालुक़ु आहे? सिंध जी थी ठहे त सिंध एनसाइक्लोपीडिया सिंध जे परंद चरंद साह वारे जानवर आलम जेको सिंध सां मशरूत आहे। एनसाइक्लोपीडियाऊं जेके इंटरनेशनल एनसाइक्लोपीडिया उन्हनि जो स्टैंडर्ड ॾिसो, उहे त ऑलरेडी एतिरो मथे आहिनि जो तव्हां करे नथा सघो। एनसाइक्लोपीडिया स्कीम में पूरो स्टाफ अपॉइंट थींदो आहे। उहो स्टाफ उनजा हर तालुके सिदत ते नुमाइंदा हूंदा आहिनि। उहे नुमाइंदा उतां तव्हांखे सही क़िस्म जी इंफॉर्मेशन मोकिलींदा आहिनि जेका पूरी एडिटिंग जे प्रोसेस मां थी पोइ डायरेक्टर जे ज़रिए एनसाइक्लोपीडिया एग्ज़ीक्यूट थींदी आहे। ईअं ई स्कीम जेका थी लोक अदब स्कीम, डॉक्टर साहिबु जॾहिं हुनजो डायरेक्टर थियो उन में इहो साइंटिफिक तरीक़ो इहो ई अख़्तियार कयो वियो। ईअं ई कमु थींदो आहे, ईअं ई थियणु खपे। हिकिड़ो त लोक अदब स्कीम खे ॿीहर स्टार्ट कयो वञे, पोइ अथॉरिटी थी करे, अदबी बोर्ड थो करे, सिंधालाजी थो करे, कल्चर डिपार्टमेंट थो करे। इहो हिकिड़ी तमामु मेमोरेबल हिकिड़ी स्कीम रही आहे। मां सम्झां थो हाणे जेकॾहिं आजिज़ रहमतुल्लाह लाशारी कुझु न बि करे न, डॉक्टर साहिबु पंहिंजे कैमरा में सिंध खे ईअं महफ़ूज़ करे वियो आहे जो क़यामत ताईं हाणे उनखे को लोॾे नथो सघे। गीच गायूं वायूं साईं मुंहिंजे खे चवां मनाजातूं कहिड़ो लोक अदब जी कहिड़ी जेकॾहिं सिंफ़ आहे जंहिं ते डॉक्टर साहिबु न ॻाल्हायो, तंहिंजे करे महिरबानी करे। ॿियो डॉक्टर साहिब जी जेका हिस्ट्री स्कीम हुई जेका अदबी बोर्ड शुरू कई हुई, सिंध जी हिस्ट्रीअ ते हिन महिल बि असांखे के मयारी कम कोन किताब नथा मिलनि। मीर अली शेर काने जहिड़े माण्हूअ जा खोड़ किताब अञा अनएडिटेड अनट्रांसलेटेड सिंधी अदबी बोर्ड में पिया आहिनि। ऐं मां तव्हांखे नथो ॿुधाए सघां त जॾहिं मां वियोसि अदबी बोर्ड में त 422 जेके मसवदात ऐं मखतूतात जी हालत इहा आई त ज़मीन ते पिया।
उन्हनि जी खे कैटलॉग करण वारो कोन हो, उन मां केतिरा रूमी जी मसनवी जहिड़ियूं शयूं को कंहिं साहब खणी ॿिए कंहिं मेजर खे तोहफ़े में ॾेई छॾियो ऐं को पुछण वारो कोन हो। औरंगज़ेब आलमगीर जे दौर जा मखतूतात ऐं मुसवदात पिया आहिनि जिन मां हिक हिक जी क़ीमत मिलियंस आहे ऐं उहे ईअं पिया। त हिस्ट्री ते महिरबानी करे डॉक्टर अब्दुल गफ़ूर जेको आहे असांजो दोस्त बि आहे ऐं हिकिड़ो मुतहरिक इंसानु आहे, हिन कहिड़े बि फोरम तां हिस्ट्री स्कीम खे ॿीहर शुरू करायो। को हिकिड़ो करोड़ रुपयो कल्चर डिपार्टमेंट में हिस्ट्री जे स्कीम में पियो आहे, 4 सालनि खां पियो आहे, उन्हनि खां उहो कमु नथो थिए। उहो करोड़ रुपयो तव्हां वठो या कंहिं इदारे खे ॾियारियो ऐं हिस्ट्री स्कीम हिकिड़ी बाक़ाइदा सिंध जे हिस्टोरियंस खां शुरू कयो। ऐं ॿी ॻाल्हि इहा, टीं ॻाल्हि इहा आहे त डॉक्टर साहिबु जिते म्यूज़िक सिंध जे म्यूज़िक ते कमु छॾियो, महिरबानी करे उनखे ॿीहर स्टार्ट करायो। डॉक्टर साहिबु वाहिद माण्हू हो जंहिं चयो त शाह जो राग जेको आहे उहो दुनिया जो क़दीम तरीन एग्ज़िस्टिंग सर्वाइविंग दुनिया जो वॾे में क़दीम तरीन राग आहे। ऐं पहिरियों असां इनखे हिकिड़ी सिंधियत जो हिकिड़ो जज़्बो सम्झंदा हुआसीं, पर मां उन ॾींहुं पंहिंजे ई ज़हन में वीचारियो त जेके इहे पंहिंजो वेस्टर्न म्यूज़िक जा जेके सिम्फनीज़ आहिनि उन्हनि ते तव्हां कॾहिं गौर कयो आहे त उहो सिम्फनीज़ जो जेको टोन आहे, टेक्सचर आहे, या उन्हनि जो जेको आवाज़ु आहे या लहरूं आहिनि या उन जा जेका आलाप आहिनि, उहे बिल्कुलु उन ई हिकिड़े तरीक़े जा आहिनि जहिड़ो शाह जो राग आहे। उहो बज़ाहिर त तव्हांखे लॻंदो त को माण्हू रोए थो या आलाप थो कढे या वरलाप थो कढे, पर इहा हिकिड़ी पूरी सिम्फनी आहे। बिल्कुलु तव्हां अॼु बि नेट ते वञी तव्हां 2-3 सिम्फनीज़ वेस्टर्न मोज़ार्ट जूं ॿुधो या बेथोवन जूं सिम्फनीज़ ॿुधो, तव्हांखे बज़ाहिर त खिल ईंदी त हिकु रोन था वेठा, पर इहे ई सिम्फनीज़ आहिनि जेके पूरे वेस्टर्न राग जी इमारत जंहिं ते हिकिड़ी बिल्डअप थियल आहे। पंहिंजो असांजे डॉक्टर साहिबु इन ते तमामु घणो एम्फसिस कयो त सिंध जी मौसीक़ी जेका आहे उहा यूनिक मौसीक़ी आहे, उन जा पंहिंजा सुर आहिनि, उन जा पंहिंजूं लहरूं आहिनि, उन जा पंहिंजा पूरा हिकिड़ा डिसिप्लिन्स आहिनि ऐं जेके हिंदी राग खां बिल्कुलु जुदा आहिनि। इन सॼे कम खे ॿीहर करण जी ज़रूरत आहे। डॉक्टर साहिब जी ज़िंदगीअ ते हिकिड़ी तमामु सुठी बायोग्राफी जी ज़रूरत आहे। उनजो पोटो बि वेठो आहे, उन इदारे सां बि वेठो आहे, एंटीक्विटीज़ डॉक्टर साहिब सां जेको आहे इदारो डॉक्टर बलोच साम्हूं, उहो ख़ासि तौर ते इहो प्रोजेक्ट खणे हुन ते मयारी ऐं इहो हिकिड़ो रोल मॉडल आहे। तव्हां दुनिया खे ॾेखारियो, नई जनरेशन खे ॿुधायो त तव्हांजा माण्हू कीअं ॿाराड़ीअ जे हिकिड़े कचे ॻोठ मां निकिरनि था ऐं उहे माण्हू इज़त ऐं शान ऐं मान सां जेको आहे सो अंग्रेज़ ऐं यूरोपियन स्कॉलर्स सां इक्वल फुटिंग ते ॻाल्हाइनि था ऐं दुनिया जे वॾनि वॾनि आलमनि हुक्मराननि सां उन्हनि जे मयार ते बि ॻाल्हाइनि था। हिकिड़ी तमामु मयारी जेको आहे सो बायोग्राफी जी लिखण जी ज़रूरत आहे डॉक्टर साहिब ते। ऐं हिकिड़ी सुठी असां वटि वेठो आहे असांजो प्यारो फयाज़, मां उनखे बि रिक्वेस्ट कंदुसि त इहो हिकिड़ो को प्रोपोज़ल फ्लोट कयो, हिकिड़ी तमामु मयारी डॉक्यूमेंट्री ठहे, उहा हुनजे ॻोठ खां वठी हुनजो सॼो मटीरियल आर्काइव्स में मौजूदु आहे। डॉक्टर साहिब सां पाण प्रोग्राम जेके थियल आहिनि हुनजे ज़िंदगीअ ते PTV खां वठी केतिरनि इदारनि वटि बेशुमार फिल्मूं ठहियूं पियूं आहिनि। हिकिड़ी शानदार ऐं तमामु मयारी ऐं उनजी अंग्रेज़ीअ में नरेशन हुजे, अहिड़ी हिकिड़ी सुठी डॉक्यूमेंट्री पेश कजे दुनिया जे आॾो, जो दुनिया बि फ़ख़ुरु करे त कीअं सुजाॻ क़ौमूं पंहिंजे आलमनि खे ट्रिब्यूट पेश कंदियूं आहिनि। इहे चंद जेके ॻाल्हियूं हुयूं ऐं मां इन जे हिमायत में शायदि न हुजां त को 7 साला सालगिरह ते जे फटाका छोड़जनि, फंक्शन कजनि, राग ऐं मौसीक़े जा ऐं धुकड़बाज़ी कजे। आलमनि खे ख़लील जिब्रान चवंदो त पहाड़ जूं चोटियूं ई पहाड़नि खे सही ट्रिब्यूट ॾेई सघंदियूं। आलमनि खे जॾहिं बि ट्रिब्यूट ॾियो, उन्हनि जे मयार जो ॾियो, उन्हनि जे यादि में इदारा क़ाइमु कयो, उन्हनि जे यादि में तमामु वॾी इदाराती सरगर्मी कयो, उन्हनि जे यादि में हिकिड़ियूं मुसलसिल हलंदड़ स्कीमूं शुरू कयो। इहो ई सही ट्रिब्यूट आहे कंहिं आलिम खे त उनजे यादि में वॾा फंक्शन करणु ऐं वॾा जेके आहिनि से तक़रीरूं करणु ऐं चंद साॻिया माण्हू रिपीट थी स्टेज ते बीह साॻियूं ॻाल्हियूं कनि। उनखां बहितर आहे त वधि में वधि इदारा साज़ी थिए, वधि में वधि उन आलिम जे ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते साइंटिफिक अंदाज़ में कमु थिए त जीअं ईंदड़ दौर खे ख़बर पए त हीअ कंटिन्यूटी कीअं थी समें हज़ारे सालनि जी, ऐं अॻिते क़ौमुनि खे छा थियणु खपे। इन खां सवाइ मूं वटि ॿियूं खोड़ तजवीज़ूं आहिनि पर टाइम घटि आहे।
मां रुगो पाण खे इहो पंहिंजे लाइ एज़ाज़ थो सम्झां त हिकिड़े मां यकीन कयो मां आई नेवर यू सी यूज़ दीज़ वर्ड्स in ordinary purpose with you see normal expression of my mind, but it's voice of my heart that I am lucky enough that I saw and I witnessed the era of Dr. Baloch. मां उन जो दौर ॾिठो, उन खे ॾिठो, उन जे वेझो रहियुसि ऐं मूंखे अॼु एतिरी बिल्कुलु सलाहियत कान्हे जो मां उन खे बयानु करे सघां। जे बिटाई साईं चयो न मूंसे ॾिठा माए जनी ॾिठो पिरिन खे, तनी संधी काए करे न सघां ॻाल्हिड़ी। मां रुगो डॉक्टर साहिब खे ॾिठो त हुन अज़ीम आइडियाज़ खे ॾिठो ऐं मां रुगो इहा ॻाल्हि करे सघां थो त मां डॉक्टर साहिब खे ॾिठो। मूं वटि त एतिरा लफ़्ज़ बि कोन्हनि जो मां उन जी हक़ीक़ी इल्मी अदबी कावशुनि खे तव्हांजे आॾो पेश करे सघां। तव्हांजी वॾी महिरबानी साईं इनाम साहिबु। ऐं तव्हांजी जेका सलाहूं आहिनि उहे असां पंहिंजे पांद में ॿधी छॾियूं आहिनि। असांजो ॻोठाणियूं औरतूं जेके यादगिरी करण जे लाइ चइबो त पांद ॿधी छॾ, सो पांद में ॿधी छॾियूं आहिनि। इनशा अल्लाह ताला तव्हांजी जेके ख़्वाहिशूं ऐं ख़्वाब आहिनि उहे ज़रूरु साबिया थींदा। तव्हांजी हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका तव्हां म्यूज़िक जी ॻाल्हि कई, 2011 में सॼी दुनिया में तसौफ़ ऐं रूहानी रागनि जो जेको मग़रबी जेके वॾा भला क़िस्म जा जेके मूसीक़ार आहिनि उनमें करुनश जो किरदारु तमामु वॾो आहे। हज़ारे हुनजा डाउनलोड्स आहिनि, हज़ारे हुनजा एल्बम्स तइदाद आहिनि जेके उहे सेल थिया आहिनि। उन जो हिकिड़ो एल्बम अथव डॉन ऑफ साए, उन्हनि में 3 धुनूं आहिनि। उनमें हिकिड़ी धुन जो नालो हुन धुन छा सॼी सिम्फनी टाइप जी धुन आहे ऐं उन में बोडींडे वांगुरु बि आवाज़ु आहे, बांसुरीअ जो आवाज़ु आहे। उन में डॉन ऑफ साए में हिकिड़ो मांदरी नालो अथसि, उहो मुंहिंजे कंप्यूटर में पियो आहे। उहो हैरान कुन ॻाल्हि ॿुधाए छॾियां त उहो ॻोठु जॾहिं मां चाचा खे ॿुधायो हुयो, उस्ताद गफ़ूर वारा हुया, उहो सिंधी मांडर आहे ऐं उहो हुते यूरोप में कनि था पिया। वाक़ई सही ॻाल्हि आहे त असांजी जेको सिंध जो म्यूज़िक आहे, अॻ में लक्ष्मण वारनि बि जेका कयो हुयो उन्हनि चयो त सिंध जा जेके नोट्स आहिनि म्यूज़िक जा, सारे गमा पाधानी जेके असल आहिनि, इहे इन खां बि अॻ में सिंध वटि हिकिड़ा नोट्स अहिड़ा हुया जेके सॼी दुनिया में पोइ वरी मूसीक़ीअ जे बाबनि में आया। ऐं डॉक्टर नव्योश ख़ान बलोच इहा ई ॻाल्हि 1996 में कई हुई। कलोड़ा सेमिनार जेको थियो हुयो इंटरनेशनल, उन में बि इन डॉक्टर नव्योश ख़ान बलोच साहिबु इहा चयो हुयो त असांजे सिंध जो जेको मूसीक़ीअ जो जेको सरगम आहे उहो सॼी दुनिया खे ॾेखारणु खपे, उनजी डॉक्यूमेंटेशन सही नमूने सां थियणु खपे, उनजो वॾो ख़्यालु हूंदो हुयो। ख़ुदा कंदो ऐं असां इंशा अल्लाह ताला असां ऐं कुझु ॿाहिरियूं थुरियूं इहे जेके डॉक्टर नव्योश ख़ान बलोच जा जेके अज़ीम आदर्श हुया उन्हनि खे पूरा करण जे लाइ पाण अॻु भरा थींदा।